अस्सलाम वालेकुम। सिंध रंग जे समूरे इंडलठी रंगन सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्रोग्राम जो पेशकार वसंत अली महर, आऊं अब्दुल जब्बार मुंगी ऐं आऊं आहियां रेहाना सियार। जी सिंध रंग जा अॼोका समूरा रंग अव्हां जे समायतुनि ताईं रसाए रहियो आहे फनी सहकारी साथी अज़हर अली भुट्टो। ऐं असां सभिनी जी अवां जी लाइ दुआ आहे त दुनिया जे कंहिं बि मुल्क ऐं माग ते हुजो, सदाईं राबेल जे मुखड़ियुनि वांगिया महकंदा रहो, गुलाब जे गुलनि वांगिया ख़ुशबू सां मां खे मुअत्तर रखंदा रहो ऐं सिंधु जी धारा जियां सभिनी खे शाद ऐं आबाद रखंदा रहो। मोहतरम सामीन, कमरी साल जो 9 महीनो रमज़ानुल मुबारक पंहिंजे रहमतुनि ऐं फज़ीलतुनि सां जारी आहे। हिन महीने जे तफ़सील बाबति हदीस शरीफ़ में बयान थियल आहे त रमज़ान शरीफ़ जो पहिरियों ॾहाको रहमत, ॿियो ॾहाको मग़फ़िरत ऐं टियों ॾहाको गुनाहनि खां निजात जो आहे। हिक हंधि रमज़ान शरीफ़ लाइ उहो पिणु चयल आहे त हीउ इलाही महीनो आहे। हीउ इलाही महीनो उलाए इकराम जो हिन साल मुबारक महीने खां शुरू थींदो आहे। मौज़े सामीन, इरशाद रब्बानी आहे त ऐ ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अव्हां खां अॻु वारनि माण्हुनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ त जीअं अव्हां परहेज़गार बणिजो। रमज़ान रमज़ मां वरितल आहे, जंहिंजी माना उस जी शिदत आहे। हिक कौल मुताबिक़ रमज़ान लफ़्ज़ अर्तमाज़ मां निकितो आहे, जिन जी माना बेचैनी आहे। उहो ई सबब आहे जो रोज़े में बुख ऐं उन पुठियां रज़ा इलाहीअ जी गर्मी ऐं तड़पई रोज़ेदार खे रब जी बारगाह में नियाज़मंदीअ जे आधार मक़बूल बणाए थी। मौज़े सामीन, हींअर नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि तआला वाली वसल्लम जे ॿुधण जी सादत माणींदासीं। हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, माहिरन यारन नज़ारने ता सदके, हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, माहिरन यारन नज़ारने ता सदके, हरम जे मुनव्वर हरम जे मुनव्वर। मदीने जी मेटी बे आसो न जहड़ी, मदीने जी मेटी बे आसो न जहड़ी, मदीने जी मेटी बे आसो न जहड़ी, मसलसल दफारे गुज़ारने ता सदके, हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके, माहिरने यारने नज़ारने ता सदके, हरम जे मुनव्वर हरम जे मुनव्वर। इहा भूए आभागवंद ऐं भलारी, इहा भूए आभागवंद ऐं भलारी, इहा भूए आभागवंद ऐं
भलारी मां सरवर जे सुहिणनि मां सरवर जे सुहिणनि सहारने ता सदके हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके हरम जे मुनव्वर मुनारने ता सदके मां अहिड़नि यारनि मां अहिड़नि यारनि नज़ारनि ता सदके हरम जे मुनव्वर हरम जे मुनव्वर गुज़ारने था जेके अरब जे ज़मीं ते गुज़ारने था जेके अरब जे ज़मीं ते मां अहिड़नि भलनि ऐं मां अहिड़नि भलनि ऐं भलारनि ता सदके हरम जे मुनव्वर मुनारनि ता सदके हरम जे मुनव्वर मुनारनि ता सदके मां अहिड़नि यारनि मां अहिड़नि यारनि नज़ारनि ता सदके हरम जे मुनव्वर हरम जे मुनव्वर ॾिसां सब्ज़ गुंबद अखियुनि सां वञी शल ॾिसां सब्ज़ गुंबद अखियुनि सां वञी शल अखियुनि जे इन्हनि इंतज़ारनि ता सदके हरम जे मुनव्वर मुनारनि ता सदके हरम जे मुनव्वर मुनारनि ता सदके मां अहिड़नि यारनि मां अहिड़नि यारनि नज़ारनि ता सदके हरम जे मुनव्वर हरम जे मुनव्वर जी मोहतरम सामीन सिंध जो नालो दरियाए सिंध तां पियो जेको उन जे असुली ऐं शुरूआती नालो आहे। अॻाटे तारीख़ जे अभ्यास मां मालूम थिए थो त उन नाले जे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ रूप वरिता आहिनि जेके असल में बुनियादी लफ़्ज़ सिंधूअ जा मुख़्तलिफ़ आवाज़ी रूप आहिनि। उत्तर सिंध में सिंध सूबो पंजाब ओभर में थर ऐं ओलह में बलूचिस्तान सां गॾियल आहे जॾहिं त ॾखिण में समुंड कच्छ जो ऋण वाक़िअ अथसि। सिंध सूबो पाकिस्तान जे जुमिले एराज़ीअ मां 84 किलोमीटर ते 14,91,914 किलोमीटर ते पकड़ियल आहे। सिंध जी इब्तिदाई सियासी तारीख़ अञा ताईं पर्दो पियल आहे। जी राणा मुंहं जी दड़ी जी खोटाई ऐं उतां लधल शयुनि मां 2500 साल क़ब्ल मसीह में सिंध ऐं उन जे सुधरियल ऐं शहरी ज़िंदगीअ जो पतो पवे थो। आर्या हिक तमामु वॾे मसीह में सिंध ऐं उन जे सुधरियल शहरी जी ज़िंदगी जो जीअं असां ज़िक्र करे रहिया आहियूं त पतो पवे थो त जेके आर्या जी हिक वॾी एराज़ी हुई ऐं इलाइक़ो उते आबाद हो त जेको अवेस्ता वारे ज़माने में 16 पिरगणनि अंदरि हो। हू हिक ॿिए खे अबाणनि ऐं कबाइली नालनि सां सॾण खां सवाइ साईं जे नालनि पोयां पिणु ज़रूर सॾींदा हूंदा। उन करे क़ब्ल मसीह जे 2500 वरह अॻु जे सुखानी बादशाहनि पंहिंजनि ठुलनि जे कतबनि में 16 आर्याई पिरगणनि जा के 30 नाला ॼाणाया आहिनि। उन्हनि में सिंधु ऐं उन जे गुण हिंदू या सिंधी ॾिसण में अचनि था। उहो पहिरियों भेरो हो जो माथिरीअ जे रहवासियुनि खे नाले ॾियण लाइ सिंधी लफ़्ज़ लिखत में कमु आंदो वियो ऐं हिन मां इहो नतीजो बि कढी सघिजे थो त उन ई दौर में हिन इलाइक़े में ॻाल्हाइजंदड़ ॿोलीअ खे बि सिंधी सॾियो वियो हूंदो। जी मोहतरम सामीन ते असां वटि गीत आहे उहो ॿुधंदासीं।
तकड़ो कुर्ब में सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी प्यार वारा याद गई प्यार वारा याद गई कदे मुबारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी प्यार वारा याद गई प्यार वारा याद गई कदे मुबारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी तुम ठासीए मथा राम जो आदि हुए तुम ठासीने मथा राम जो आदि हुए सिंध जी मोहब्बत भरी है शाम जो आदि हुए दिल की धड़कन तेज की गई दिल की धड़कन तेज की गई कई बजे धारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी सिंध जी मिट्टी झुके गई परे वारा पिरी जी मोहतरम सामीन अमी ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम सिंध रंग रेडियो पाकिस्तान लाड़कान जे स्टूडियो मां ऐं असांजो हीउ प्रोग्राम असांजे ऑफिशियल वेब पेज ऐं फेसबुक ID ते लाइव ॾिसी सघो था ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो अली सोलंकी मलिर कराची खां ताज मोहम्मद ताज ॻोठ हाजी बगन खान चतोई शिकारपुर खां ताज मोहम्मद चतोई ऐं हुननि रमज़ान शरीफ़ जी मुबारक ॾिनी आहे जुमा खान लहर ॻोठ रैस गुलाम अली चांडियो बदीन खां बि असांखे पसंदि कयो ऐं हाजी नूर हसन चांडे महदी हसन चांडे मोहम्मद हसन चांडे बि असांखे मैसेज कयो त सर ज़बरदस्त शो थी रहियो आहे जी रियाना तव्हां वटि जी नाला त उन्हनि महिरबान क़दरदान ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि जा आहिनि जेके असांजे लाइव ऑफिशियल फेसबुक पेज तां जुड़ी चुका आहिनि हींअर कुझु नाला आऊं बि हुननि जा अनाउंस कंदसि त नूर हसन चांडियो ॻोठ रईस गुलाम अली चांडियो बदीन खां हाजी उन जा साथी उन सां गॾु प्रोग्राम ॿुधी ऐं ॾिसी रहिया आहिनि हाजी नूर हसन चांडियो ऐं मेहदी हसन चांडियो मोहम्मद हसन चांडियो उन्हनि लिखियो आहे अस्सलाम वालेकुम ऐं उन्हनि खे शो तमामु पसंदि आहे ऐं हू असी नाला या ॿिया रिपीट पिया करियो ऐं ॿियो आहे मोहम्मद इब्राहिम असांखे मैसेज कयो आहे रेडियो लिसनर मोहम्मद इब्राहिम अड्डा गुलाबाद खानेवाल से गुड शोज